दड़ो में वापारी का फुर्जी कोशिश, कार मथा फायरिंग, बेलो रोड ते लोठिया सिम नाले वट नामालूम हथियार बंदन पारा रोड ते रुकावटूं रखी रोड ब्लॉक करे पंहिंजे पुट सां गॾु कराची खां दड़ो ईंदड़ वापारी दिलीप कुमार का फुर्जी कोशिश, गाड़ी न बीहारण ते हथियार बंदन जी कार मथा फायरिंग, गोली कार के दरवाजे भरिसां लगी। वापारी मोजताने तौर महफ़ूज़ रहियो। दड़ो पुलिस बेलो थाणो जी हद जो चई सुम्ही रही शहरी ऐं वापारी अदम तहफ़ुज़ जो शिकार। वापारी सेठ दिलीप कुमार मूजिब कराची खां वापस दड़े अची रहियो हुअसि त लोठिया सिम नाले वटि रोड ब्लॉक थियो हो। गाड़ी न बीहारण ते हथियार बंदन फायरिंग कई। दड़े थाणे ते पहुतासीं त SHO दड़ो चयो त वाक़ियो बेलो थाणो जी हद में थियो आहे। असां बेलो पुलिस खे इतलाउ करियूं था त ईअं चई SHO सुम्ही पियो। मुतासिर वापारी जो भाउ काउंसलर प्रेम कुमार चयो त वापारी दिलीप कुमार खां फुर्जी कोशिश दौरान कार ते फायरिंग कई वई आहे ऐं फायरिंग कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो।